टाइम है ना मुराद वारा सोडल की बत्ती खड़ी आया छा सोडल के छो बदी खणी ईंदा एडी पकाई तो करी जणा असांखे ख़बर ई कोन्हे जे मिठण जी जगह ते मुराद वारा तो खे बधी खणी वञण हा त पोइ अरे निभागा तुंहिंजी मूंसां कहिड़ी दुश्मनी आहे जंहिं बेगुनाह खे पुलिस मारे छॾियो उनजो तव्हां छा सोचियो आहे अमो साइण उनखे चोर खोरू ऐं दहशतगर्द ॼाणाए मारे वियो आहे हाणे जेकॾहिं उनजी को बि पोइवारी कंदो त उनजे मथां बि केस दाख़िल करे छॾींदा ईअं ई तव्हांजी पार्टीअ जे हिकु हिकु माण्हूअ खे मारियो वेंदो ऐं तव्हां उन लाइ कुझु न करे सघंदो हिते केॾो न सुकून आहे दिलि चवे थी त ईअं ॿाहिरि हलियो वञिजे किथे अकेलाई में घर अॾिजे न कंहिंजी ॿिन में न कंहिंजी टिन में जॾहिं माइटनि सां गॾु हूंदा हुआसीं त ओड़े पाड़े जूं मायूं अची घर में लुड़ हणी वेंदियूं हुयूं हाणे हिते अकेलो घर आहे सॼो ॾींहुं सकून लॻो पियो आहे सोप सीरियल दोलाब हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।